अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। ऐं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइन सिर्फ़। पीडीएम नंढी चूंडुनि में हिस्सो वठण जी जेल भरियो तहरीक शुरू करण जो ऐलान करे छॾियो। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल जमान जो चवणु आहे त सेनेट इलेक्शन में हिस्सो वठण ऐं लॉन्ग मार्च बाबति फ़ैसिलो कंदासीं त मार्च इस्लामाबाद ॾांहुं कजे या पिंडी ॾांहुं। हुकूमत वटि रुॻो हिकु महीनो आहे। 19 जनवरी ते इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज कयो वेंदो। पीडीएम में इख़्तिलाफ़नि वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। मोहम्मद अली दुरानी जी तजवीज़ नथा मञी सघूं। अपोज़िशन भी मुंहिंजे ख़िलाफ़ उहा ई प्रोपेगेंडा करे रही आहे जेका भारत करे रहियो आहे। उन्हनि वटि ॿ चॉइसिस आहिनि, पैसा वापसि कनि या जेल वञनि। नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी जो ॿाहिरि पियल पैसो वापसि अची वियो त मुल्क जा वॾा मसइला हल थी वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इंटरव्यू। इमरान ख़ान जो चवणु आहे त मूं कॾहिं बि नाहे चयो त ॻाल्हियूं न कंदुसि, पर एनआरओ खां सवाइ ॻाल्हियूं थी सघनि थियूं। अपोज़िशन एनआरओ मिलण ताईं ब्लैकमेल कंदी। एनआरओ ॾींदुसि त मुल्क सां गद्दारी हूंदी। पीपल्स पार्टी जा हुकूमत मुखालिफ़ तहरीक खे वधीक असराइतो बणाइण लाइ सिंध में क़ौम परस्तनि ऐं पार्लियामेंट खां ॿाहिरि जमायतुनि सां राब्ता। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां टास्क मिलण खां पोइ पीपी सिंध जे सदर निसार खोड़े जी हैदराबाद में एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सां मुलाक़ात। निसार खोड़ जो चवणु आहे त अॼु सूबाई ख़ुदमुख्तियारी ते हमला थी रहिया आहिनि। आदमशुमारी में सिंध जी आबादी घटि ॾेखारी वई। सिंध जा अंग अखर घटि ॾेखारण जो मक़सदु वसीला घटाइण आहे। सूबा मज़बूत हूंदा त वफ़ाक़ मज़बूत थींदो। डॉक्टर कादिर मक्सी खे सिंध जे मसइलनि ते गॾिजी हलण जी दावत ॾिनी। डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त पार्लियामानी सियासत खां इनकार नाहे कयो। आइन ख़िलाफ़ क़दम खंयो वियो त नतीजा ख़राब निकिरंदा। बेटनि ते अॾावत बाबति ऑर्डिनेंस ग़लति आहे। 16 फरवरी खां नवाज़ शरीफ़ जो पासपोर्ट रद्द सम्झो वेंदो। खेसि नओं पासपोर्ट जारी करण जी ज़रूरत नाहे। हुकूमत नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि आणण जी कोशिशि करे रही आहे। ख़बर नाहे त नवाज़ शरीफ़ कॾहिं वापसि ईंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं पिशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। शेख रशीद जो चवणु आहे त पीपी तरफ़ां सेनेट इलेक्शन में हिसो वठण वारो फ़ैसिलो सुठो सवणो आहे। उमेदु आहे त नवाज़ लीग पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कंदी। मौलाना फज़ल रहमान चाहे थो त सभु बंदि घिटीअ में फासी वञनि। सिंध सरकार कोरोना वैक्सीन जे इंतजामनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ कोऑर्डिनेशन सेल क़ाइमु करे वरितो। सिहत वारी वज़ीर अज़रा पेचूर चयो आहे त नेशनल वैक्सीन टास्क फोर्स ऐं एनसीओसी जे सहकार सां हलंदड़ महीने सिंध खे ॾिनी वेंदी। 2.5 लख जे लॻभॻि वैक्सीन डोज़ सिंध सूबे खे मिलंदा। हर माण्हू खे 21 ॾींहनि जे वक़्ते खां पोइ 2 डोज़ लॻाया वेंदा। पहिरें मरहले में हेल्थ वर्कर्स खे वैक्सीन कई वेंदी।